जमात भरचुंडी शरीफ़ तरफ़ां अली गौर महर खे शादी वारे मामले ते सियासत खां पासो करण जो मशवरो ॾिनो वियो आहे। अली गौर महर जे कठ जे जवाब में भरचुंडी शरीफ़ जी जमात पारां कटको ठाहियो वियो। गादी नशीन पीर अब्दुल खालिक चयो त अली गौर महर जो रवैयो अहिड़ो रहियो त साणस गॾु न हलंदा ऐं हू जमात जे फ़ैसिले सां गॾु रहंदा। 10 मुहर्रम खां पोइ कुझु न कुझु सोचणो पवंदो। जेकॾहिं उन न सोचियो त हीउ जेको बिरादरी फ़ैसिलो भरचुंडी कंदी, असां उन्हनि सां वाॻियल हूंदासीं। उन्हनि जेकॾहिं बिरादरी जा जेका बि इहे वेठा आहिनि, संगत वेठी आहे, उन्हनि चयो त अली गौर सां न हलणो आहे, असां न हलंदासीं। छो अली गौर ख़ान जो जेकॾहिं अहिड़ो को रवैयो हूंदो त। कठ जे मेंबरनि जो चवणु हो त सरदार अली गौर महर मियां मजन साईं जी शादीअ ते सियासत न करे पूरी जमात सरदार मोहम्मद बख्श महर सां गॾु आहे। मोहम्मद बख्श महर सरदार हुआ, उन सां गॾु असां साईं घुर्ज ॾींदा, तुंहिंजे खानदान ॾींदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk